साईं ये कहानी आहे एक गरीब छोकरो ऐं वज़ीर जूं टे बुझारतूं। उम्मीद कयां दोस्तों तव्हांखे हीअ कहानी ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट 50 सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधो सड़ंदो आजा थे बाए बरे। हिको बादशाह त मुंहिंजो अलाह पर कंहिं ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उन जी बादशाह में हिकु ग़रीब शख़्स रहंदो हुयो। पोइ ग़रीब पंहिंजे हिसाब सां लोड़ींदो ॾाढो पर हुन जो पूरा कोन पवंदो हुयो। पोइ हिकिड़े ॾींहुं हाणे पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त दिलि भलो थी। दिलि थी चवे त माना हीअ जुई छॾे कंहिं ॿिए बादशाह जी तरफ़ हलूं। माना जुई जो फ़र्क़ु थींदो आहे। सो माना कुझु 5 रुपया अचनि सो गुज़र सफ़र पंहिंजो सुकून थिए। अदा हुन ग़रीब शख़्स वटि हिकिड़ो पुटु ऐं हिकु घर वारी ऐं पाण ॾांद गाॾी ते खणी हकिले होकारे निकिरी पियो ॿिए बादशाह जी तरफ़। अदा हकिलंदो होकारींदो वेला वक़्तु वठंदो खाईंदो पीअंदो अचे कंहिं ॿी बादशाह में पोइ उन बादशाह में पंहिंजे हिसाब सां अचे घरड़ो वॾी बादशाह खे चई ज़मीन जा 5 जरेब खनि खपनि। अदा बादशाह हिन खे 5 जरेब ॾिना पंहिंजे हिसाब सां हीउ गुज़र सफ़र करणु लॻो। कुदरत मुंहिंजी अलाह जी जेको दुनिया में आयो आहे सो मरंदो बि हिकु ॾींहुं ज़रूरु। सो उहो ग़रीब शख़्स गुज़ारे वियो। पोइ हुनजो पुटु रहियो हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां ॾुखियो सुखियो हुनजो वक़्तु हले पियो। अदा हिकिड़े ॾींहुं हाणे वज़ीर ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां शिकार जे तरफ़ रवाना थिया। हकिलंदा होकारींदा अचनि हीउ नंढड़ो छोकिरो पंहिंजे घर जे ॿाहिरां रांदि पियो थो खेॾे। बादशाह ॾिसी चवणु लॻो हीउ छोकिरो केॾो त सियाणो आहे। वज़ीर चवणु लॻो भाउ सियाणो काॾो आहे, हू नंढड़ो ॿारु आहे, हू रांदि पियो थो खेॾे। चई न हू वॾो सियाणो आहे। चई भली पुछा करे। दादा वज़ीर हकिले होकारे वियो। वज़ीर वञी पुछा करे नंढड़े छोकिरे खां त छा थो करे। चई त मां खॾ थो खोटियां। चई कंहिंजी थो खोटे। चई जेको मुंहिंजी खोटींदोसि आहे उनजी मां खॾ थो खोटियां। अदा वज़ीर पंहिंजे हिसाब सां पुछा करे पंहिंजे बादशाह खे चई त बादशाह सलामत हीअ त चए पियो मां खॾ थो खोटियां। चई त खॾ कंहिंजी पियो खोटे। चई जेको मुंहिंजी खोटींदो मां उनजी खोटियांदो। चई बाक़ी न खोटींदो त पोइ चई रांदि थो खेॾां। अदा वज़ीर खे चवणु लॻो बादशाह खिली त छोकिरो वॾो सियाणो आहे सो तोखे अकुल वारो तोखे सुवालु ॾिनो आहे छोकिरे। अदा बादशाह ऐं वज़ीर हकिले होकारे रवाना थी पिया हलंदा हकिलंदा होकारींदा शिकार जी तरफ़ वञनि पिया पंहिंजे हिसाब सां। अदा हीअ कहाणी वॾी महिनत था ठहे। तव्हां जहिड़ा काफ़ी सारा दोस्त आहिनि सो कहाणियूं ॿुधनि नथा पर चैनल खे सब्सक्राइब नथा कनि। महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कजो छो त जेके हीअ बुझारतूं आहिनि न वॾियूं मज़ेदार आहिनि। तव्हां 5 मिंट 50 सीड़ाए लाज़मी ॿुधिजो। सो बादशाह ऐं वज़ीर त विया हलिया। अदा बादशाह जो छोकिरे जी ॻाल्हि कई तारीफ़ कई त वज़ीर खे दिलि में धकु लॻो। बणा बादशाह चए थो छोकिरो वॾो अकुलमंद आहे, हुन खां सिंग पई थी वहे। सो ज़रूरु मथां बादशाह जी का दिलि बेईमान थी पई मूंखे वज़ीरियत लाइ हुन छोकिरे खे मथां वज़ीर रखे। जो छोकिरो चालाक थो जेके सॾिजे जा मां बेवकूफ़ आहियां मूंखे मतिलबु त बादशाह तानो हयो आहे। अदा बादशाह खे हिन वज़ीर खे दिलि में थी पई। वज़ीर मोटी सिधो सो हुन छोकिरे वटि आयो। छोकिरो हुते रांदि पियो खेॾे। अदा छोकिरे खे पहिरीं बुझारत ॾिनी। छोकिरे खे चई त हाणे बुझारत अचे थी। जेकॾहिं बुझारत भञंदे तोखे 100 रुपया ॾींदुमि। चई न भॻे त 100 रुपया वठंदोमांइ। अदा हाणे बुझारत चई पुछा करे पियो त कहिड़ी ॾींदे। हाणे चई बुझारत ॾियां थो त इंसानु छा सां ठहंदो आहे। हाणे छोकिरे चवणु लॻो वज़ीर खे वज़ीर सलामत हाणे तूं वॾो आहे मां नंढो आहियां 100 रुपया मूंखे ॾे सो मां तुंहिंजी बुझारत भञां थो। अदा वज़ीर हिन खे 100 रुपया ॾिनो। हाणे चवणु लॻो वज़ीर नाराज़ न थिए त पाण लटा बि ॾे जेकी शइ अथई आहे पंहिंजे हिसाब सां ॾे। अदा उहो पंहिंजे हिसाब सां छोकिरे खे लटा ॾिनई पंहिंजे हिसाब सां वज़ीर जा हेॾां होॾां लाहे पाए बीह रहियो। अदा वज़ीर खे चई त इंसानु लटनि सां ठहंदो आहे। अॻिणे मूंखे लटा मेरा हुया गदिरो लॻो पियो हाणे तुंहिंजा वज़ीरी लटा पाता त हाणे ॾिस मां केॾो सुहिणो ठहां थो। त हिते वज़ीर चयो त वाक़ई बुझारत वई। अदा 100 रुपया छोकिरो ठोकियोसि। हिते चई हाणे 200 रुपया ॾींदोमांइ बुझारत ॿी थी अचाई। अदा वज़ीर खे चवणु लॻो त 200 रुपया ॾे बुझारत ॿुधाए। अदा वज़ीर चयो त हाणे 200 रुपया ही वठि। सो हाणे बुझारत इहा आहे सो प्यादनि खे सुवार ऐं सुवार खे प्यादो। प्यादनि खे सुवार ऐं सुवार खे प्यादो सो इहो छा मतिलबु आहे इन जी माना ॿुधाए। चए वज़ीर सलामत हाणे तूं हिकु कमु कर। तूं घोड़े तां हेठि लही बीह मां घोड़े ते चढ़ां थो। वधीक मां तोखे सुवाल जो जवाबु मां घोड़े ते चढ़ी इहो बुझारत जो जवाबु ॾींदुसि। 200 रुपया अॻे मूंखे ॾिनई हुन वठी छॾियसि। अदा छोकिरो मथे घोड़े ते चढ़ी 2-3 फेरियूं ॾेई ऐं वज़ीर खे चवणु लॻो वज़ीर वञी बादशाह खे सलाम ॾिजांइ। अॻिणे तूं सुवार आहीं सो मां प्यादो हुउमि हाणे मां सुवार आहियां तूं प्यादो आहे सो इहा बुझारत जो सुवाल जो जवाबु इहो अथई। वञी बादशाह खे सलाम ॾे मां हलाए थो।
अदा छोकिरो घोड़ो कयूं बादशाह जा वज़ीर लटा खयूं पंहिंजे हिसाब सां हलियो वियो। वज़ीर पंहिंजे हिसाब सां सिधो सो घर वियो हलियो। वज़ीर सां चयो त हाणे भला शोरो करे त ॾाढी वियो। सो घोड़ो बि कसे वियो ऐं लटा बि वज़ीर ई कसे वियो। वॾी थी वई मूंसां हालत, हाणे छा थिए। अदा वज़ीर हिन ते सरे बरे पियो, मन हिकिड़े सुवाल में मुंझे त मां हिन खे बहरहाल माराए छॾियां। जो बादशाह त हिन छोकिरे खे चए थो पसंदि कयो अथई। अदा वज़ीर पंहिंजे हिसाब सां हिकु ॾींहुं 800 रुपया खणी इन छोकिरे ॾे आयो। दोस्तो इहा कहाणी वॾी मज़ेदार आहे। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ा ॿुधो बि अथा त चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। सब्सक्राइब तव्हांजो असांजे लाइ हौसले अफ़ज़ा आहे हिकिड़ो। सो पंहिंजे हिसाब सां सिधो सो वियो। छोकिरे खे चई हाणे ॿुझार त तोखे ॾियां थो मां। चई वई छोड़े त 800 रुपया ॾींदोमांइ, जे न छोड़े सघीं त 800 रुपया वठंदोमांइ। अदा छोकिरे चयो वज़ीर खे त ॿुझार त ॾे 800 रुपया मूंखे पहिरियां अगल 800 रुपया ॾे, छो तूं वॾो आहीं, मां नंढो आहियां, शायदि मां तूं ठगी करे मूंसां। सो 800 रुपया पहिरियां मूंखे ॾे। अदा वज़ीर हिन खे 800 रुपया बि ॾिना ऐं ॿुझार त थींसि। चई हाणे छोकिरा मूंखे ॿुधाए त आसमान जो विच किथां आहे। हिन चयो त हाणे छोकिरे चयो त हाणे इहो सुवालु जवाबु ॾेई कोन सघंदो। वज़ीर सोचियो हाणे त फाथला काॾे वेंदो जट जो पुटु। अदा छोकिरे सोचे उते वेही हिकु वॾो मिटीअ जो दड़ो ठाहे उते कानो भञी कानो बहरहाल हेठि उन में कुबे में हणी ऐं चवणु लॻो वज़ीर खे वज़ीर हुन आसमान जो विच हिते आहे, चाहे तूं हेॾो माप जाॾो बि मापे मुंहिंजो मापियल आहे। सो विच हिते आहे, वञी माप। जेकॾहिं तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त बादशाह खे वञी मुंहिंजा सलाम ॾे, बादशाह खे फ़ैसिलो कराए। सो विच इहो अथई। अदा हे छोकिरो हिते हे नाराज़ थियो त भला तूं मापियो बि कोन, तोखे ख़बर पई विच हिते आहे। चई हल तूं बादशाह को हिसाब किताब कराए, बादशाह ॾे फ़ैसिलो करे वठी हल। बहरहाल फ़ैसिलो बादशाह को तूं कराए, मुंहिंजी ज़बान एतबार न थिए। बादशाह फ़ैसिलो करे, बादशाह मूंखे कूड़ो थो करे, मां तोखे 500 बि मोटाए ॾींदुमि, 800 मथियां में ॾींदोमांइ। अदा वज़ीर हकले होकारे वियो बादशाह ॾे। बादशाह खे वञी ॻाल्हि कई, बादशाह सलामत। हिकु छोकिरो हुयो, उनखे मां ॿुझार त ॾीं त आसमान जो विच किथे थींदो आहे। सो उन उते कोबो ठाहे उते कानो हणी ॾिनो। चई आसमान जो विच हिते आहे, सो वञी माप। बादशाह हिते खिली वज़ीर खे चवणु लॻो वज़ीर कंहिंसां शर्त रखी, कंहिंसां ॿुझार त कंहिंखे ॾिनी आई। चई साईं फलाणो छोकिरो जेको न ॻोठ खां ॿाहिरि खेॾे पियो रांदि, सो मां उन सां शर्त रखी। चई वज़ीर तोखे मूं चया छा चयो त इहो छोकिरो वॾो सियाणो आहे, इन छोकिरे सां तुंहिंजी पूरी न पवंदी। इहो छोकिरो वॾो सियाणो आहे, सो हाणे तुंहिंजा वॾा बि कोन हिनखे पुॼी सघंदा, न तुंहिंजा पोयर पुॼी सघंदा। हाणे तूं आसमान जो विच किथे मापे पूरो कंदे, हिकिड़ो पासो मापे या चारो तरफ़ मापे, तुंहिंजी कुझु बि कोन पूरी पवंदी। सो छोकिरो 800 रुपया वेही पंहिंजो खणी वई। अदा वज़ीर खे वॾी बाहि अंदर में थी पई, छा करे हाणे 800 रुपया हिन बादशाह बि हुन वज़ीर विञाया। बादशाह खे बि दान ॾिनई पर दाद न थियो। अदा वज़ीर ऐं बादशाह वरी 2-3 ॾींहं गुज़रिया त वरी हकिले हिकु वारे शिकार ते रवाना थी पिया। हकिलना होकारंदा वञनि पिया। उन छोकिरो साॻियो ई घर जे ॻोठ जे ॿाहिरां पंहिंजे हिसाब सां की लईअ जी या कंहिं झंग जी शांग करे डंगरनि जो इरादो कयूं हणण लाइ तयारु वेठो हुजे। सो बादशाह जो उतां गुज़र थियो त छोकिरो चवणु लॻो त बादशाह सलामत, असां में कॾहिं बि कमु पवे त हुकुम कजांइ। बादशाह एतिरे में अदब ऐं हथ ॿधी बादशाह चवणु लॻो हाज़ुर बा जे तो में को बि कमु पियो त ज़रूरु मां तोखे आगाह बि कंदुमि ऐं तोखे पुछा बि कंदुमि। अदा कुझु अॻिते मंज़िल करे हलिया त वज़ीर हिते खिले पियो वेठो, यार उहो छोकिरो जेको सिंघ पई थी वयसि, मरल मुंहुं बि ठीकु तरीक़े सां नथो धोए। सो बादशाह जो वरी उन में कमु पवंदो। बादशाह चवणु लॻो ईअं न हूंदो, मतिलबु त 36 लखड़े जो बि मतिलबु त इन कंहिं न कंहिं माण्हू में कमु पवंदो आहे। सो अहिड़ी का ॻाल्हि न आहे, हिन में मतिलबु थी सघे मुंहिंजो बादशाह जो बि कमु पइजी वञे। अदा एतिरे में ई हकिलना होकारंदा वञनि पिया। उते दग ते हिकु दॿुली पई, मतिलबु दॿुली अहिड़ी पई जो सुहिणी बाक़ाइदे बहितरीनु दॿुली हुजे। बादशाह वज़ीर खे जो इहा दॿुली त वज़ीर खणो त ॾिसो छा आहे हिन में। अदा हुन दॿुली खणी ऐं वज़ीर खणी खोली, उन मां हिकु जिन निकितो। दॿुलीअ में जो खोली त वॾो हिकिड़ो जिन निकितो बाक़ाइदे। हाणे जिन चवणु लॻो बादशाह सलामत खे, बादशाह सलामत हाणे तव्हां ॿई मूंखे मारींदुमि, मतिलबु त तव्हांखे मारींदुसि मां, सो तव्हां मुंहिंजे क़ैद में आहियो। अचे वज़ीर ऐं बादशाह डिॼी विया ऐं ॻाल्हाइणु लॻा त हाणे ॾे हाल अहिवाल, तूं रुॻो असांखे खाईंदे या रुॻो को माण्हू खाईंदे। हिन जो बादशाह सलामत जेकॾहिं तूं नथो, तोखे न खवां थो त पोइ तूं माण्हू को बि ॾे, मूंखे खाइण लाइ माण्हू खपे रुॻो बसि।
अदा वज़ीर खे छोकिरे जो ख़्यालु पियो त वज़ीर छोकिरे जो जेको बादशाह खे त जॾहिं बि कमु पवे थो मूंखे आ घुराइजांइ। बादशाह खे छोकिरे जो वज़ीर यादि करो जॾहिं बादशाह सलामत तोखे नंढड़े छोकिरो जेको वेठो इन चयो ई पिए त कमु पवे त घुराइजांइ। छो न इन छोकिरे खे घुरायूं, भला इहो छोकिरो खाई इहो त ख़ैरु आहे, भला असां त बची वेंदासीं न। बादशाह जो वाह जी सलाह ॾिनी अथई। अदा हुन जिन खे चईंदा हाणे मां हिते वेठो आहियां, हेतिरे टाइम में जे वज़ीर न मोटियो त तूं मूंखे खाई छॾिजांइ, हिन खे इजाज़त ॾे। अदा हू वज़ीर घोड़े ते चढ़ी हकले हकारे वापसि वियो। उहो छोकिरो साॻियो ई पंहिंजे हिसाब सां शांग पियो थो करे। उन चयईंसि त भाउ बादशाह तोखे घुरायो जल्दीअ में। अदा ई छोकिरे देरी न कई, उन सां घोड़े ते वज़ीर सां चढ़ी पियो, हकले हकारे सिधो सो वञी उते आया। उते जा आया त हुन देव ते नज़र पई छोकिरे जी। अॼु बादशाह खे चवणु लॻो त छा जे लाइ घुरायो अथई बादशाह सलामत, तूं ॻाल्हि त कर। एतिरे में वज़ीर चवणु लॻो चई हाणे हीउ देव निकितो आहे हिन दबलीअ मां, दबली हेतिरीअ मां देव निकितो आहे एॾो, त हाणे इहो थो चवे त असां माण्हू कोन को खपे मां खाईंदुमि। चवणु लॻो वज़ीर तूं कूड़ो आहीं, हिन दबलीअ में कीअं निकिरंदो, हिन दबलीअ में निकिरणो ई न आहे, खामखा कूड़ो आहीं तूं पहिरें नंबर जो। अदा वज़ीर कसम कयां वॾा हेॾां होॾां, पर हीउ छोकिरो एतबार ई न करे त भाई तूं कूड़ो जो कूड़े जो पुटु आहे वज़ीर, तो ते मूंखे एतबार ई न आहे। हाणे जिन एॾो वॾो देव सो हाणे हिन दबलीअ मां निकिरंदो, यार तूं अजीब तो ॻाल्हियूं करे पियो। त वज़ीर तूं त कूड़ो आहे, पर हाणे बादशाह खां पुछे बादशाह छा थो चवे। अदा छोकिरो सिधो सो बादशाह खे पुछा के बादशाह सलाम त वज़ीर त खणी कूड़ो आहे पहिरें नंबर जो, तूं ॿुधाए। बादशाह बि साॻी ॻाल्हि करे हिन दबलीअ मां हिन जिन निकितो आहे, सो असांखे हाणे खाइण थो चाहे। चई बादशाह सलाम त हाणे हेॾो वॾो जिन हिन दबलीअ मां कीअं निकिरंदो, तोखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे। बादशाह हाणे तूं बि सफ़ा अजीब ॻाल्हि थो करे, वज़ीर जे चवण तूं चयो हूंदो, बादशाह तूं ॾिठो न हूंदो। जे तूं ॾिसी आहे त बादशाह सलाम तूं ॻाल्हि न करे आहे, तव्हां ॿई कूड़ा हुयो। अदा हिन ॿिन्हिनि खे छोकिरे न मञियो, पछाड़ीअ जिन खे चयईं ए जिन तूं अलाह जी वॾी मखलूक ख़लकियल आहीं, सो ही त ॿई बादशाह ऐं वज़ीर त पहिरें नंबर जा कूड़ा न, मतिलबु क़ुर बि खई वेंदा वञनि। सो तूं सची ॻाल्हि कराए त तूं हाणे छा मूं निकिते, मूंखे तो ते ज़बान एतबार आहे। अदा जिन हिन खे चयो त मां हिन दबलीअ मां निकितो आहियां, चए मूंखे अञा एतबार न तो ते बि नथो अचे, भले जे तूं निकितो आहे न वरी वापसि वञी त ॾेखार, भला मूंखे कीअं ख़बर पई, यकीन ॾियार न को यकीन ॾियार। अदा जिन जे महिल इहा ॻाल्हि ॿुधी जिन त वापसि हुन दबलीअ में अंदरि घिरी वियो। जीअं घिरी पूरी तरीक़े सां वियो त उन महिल साॻी दबलीअ जो पुॾ ॾेई ऐं हिन छोकिरे फिटी कयो। बादशाह खे चवणु लॻो बादशाह सलामत तूं सचो, तुंहिंजो वज़ीर सचो। बहरहाल जे मां ईअं न कयां त शायदि हीउ जिन असां टिनिनि खे खाए या जा मारे या कुझु बि करे सघे पियो, हीउ जिन हो। सो बहरहाल कुझु बि थी सघे हा, सो मां इन करे कयुमि। अदा बादशाह जंहिं महिल वज़ीर ऐं ॿिन्हिनि इहा ॻाल्हि ॿुधी त भणा हिन छोकिरे खे वॾो दिमाग़ु आहे, शायदि जे हीअ न हुजे हा त सच में असां टई हलिया वञूं, भलो थियो छोकिरो ई बची वियो, असां ई बची वियासीं। अदा बादशाह ॾाढो हिन ते ख़ुशि थियो। बादशाह जो त भणा वाह जो दिमाग़ु आहे, वज़ीर भणा तोखे त काशे आहे कोन अकुल में, को टिंडड़ वेठल अथई जो तूं थोरी ॻाल्हि ते बि मतिलबु मुंझी थो पवे, को मसइले हल नथो ॻोल्हे। अदा बादशाह आहे पंहिंजे हिसाब सां शयूं शिकार कयूं, वापसि सिधो सो मोटी आया पंहिंजे दरबार में। अदा बादशाह खे औलाद हुजे पंहिंजे हिसाब सां पुट जी, सो बादशाह जो पुटु जवान हुजे, बादशाह खणी धूम धाम सां हुन पुट खे परणायो, शादी कराई हेॾां होॾां, साईं बकरियूं नचनि पियूं, कंजरियूं कुसनि पियूं, त धूम धाम सां हिन जो विहांउ हले पियो। सो कम वारा बि असां जहिड़ा जाम हुया, दिकड़ियूं दिकड़ियूं लहनि पियूं, ॿियूं चढ़नि पियूं, बूटीअ जो सटको कुटको हुजे। अदा बादशाह जो विहांउ पियो हले काज। अदा बादशाह पंहिंजे काज में हिकु नचियूं कंजरियूं घुरायूं, बहरहाल उन नाच जानच लाइ हेॾां होॾां। सो बादशाह पंहिंजे हिसाब सां पंहिंजे पुट जे काज हलाइण लाइ, मतिलबु त ॿियनि जे अॻियां सरगस जे हिसाब सां त जानच लाइ घुरायूं कंजरियूं बगरियूं। अदा बादशाह जंहिं महिल भत गुज़री उखली बीठो त उन महिल कंजरी हिकिड़े खां पुछणु लॻो त जेको घुरणो अथव घुरो, मां पुट जी ख़ुशीअ में जेकी शइ चवंदोसि ॾींदुमि मां। अदा हिकिड़ी कंजरी जेकी हुनजी सरदार हुई, उन चयो त मूंखे बादशाह सलामत अलाह जो ॾिनो तुंहिंजो ॾिनो गंजा, बसि मां कुझु नथी वठणु चाहियां। बादशाह जो मुंहिंजो हेॾो वाइदो थियल आहे, जेकी शइ घुरणी ते घुर, मां तोखे शइ ॾींदुमि। चई अलाह जो ॾिनो तुंहिंजो ॾिनो गंजा, सो मां कुझु नथी वठणु चाहियां। अदा आख़िरी चकर जंहिं महिल टियों चकर बादशाह चयो जेको घुरणो अथई घुर, सो मां तोखे ॾींदुमि। अदा कंजरी चवणु लॻी बादशाह सलामत मूंखे ॿियो कुझु बि न खपे, मां तुंहिंजी महिलात ते रुॻो हंगंदमि। बादशाह सलामत चयो बणा इहो त को मतिलबु त ॾुखियो सुवालु कयो तूं, इहो त हाणे माण्हू छा चवंदा, सॼी दुनिया छा चवंदी, अवाम छा चवंदी त कंजरीअ बादशाह जी महिलात ते हंगियो, त इहो कमु न थींदो। चए बादशाह सलामत तोखे मूं जेको चयो त इहो शइ ॾींदे त सही आहे, न त तूं बसि ईअं आहे अहिड़ो तेड़ो आहे। बादशाह मतिलबु मां ख़बर हलाए छॾींदुमि त वाइदे पंहिंजे ते पूरो न आयो। अदा हाणे बादशाह जो वाइदो थियलु हो त जेकी शइ घुरणी ते घुर, हाणे हुन चयो त हाणे इहो कमु कंदुमि मां।
हाँ सॼो अवाम साईं बादशाह रे ॾिसे वेठो दरबार वसी पियो जॾहिं इहा कंजरीअ ॻाल्हि कई त मां तुंहिंजी मौलाद ते हंगंदुमि। अदा बादशाह खे वरी उन छोकिरे साॻे जो यादि घुरो पियो। वज़ीर खे चई वज़ीर वञ उन साॻे छोकिरे खे वठी आ, सो मसइलो हल कंदो त मुंहिंजो उहो कंदो। अदा देरी न कई उन महिल वज़ीर घोड़े ते चढ़ी हकले होकाए रवानो थी पियो। उहो साॻो ई छोकिरो डंगर जेका वढिया ऐं ॿियानो खणी हाणे वते पियो लोड़े खे ॾाढो पियो करे हणे पियो वेठो। अदा सिधो सो उन वज़ीर उन छोकिरे वटि पुॻो। अदा छोकिरे खे चईं त बादशाह सलाम तोखे घुरायो आहे। अदा छोकिरे पंहिंजे हिसाब सां ॿियानो बि खयो ऐं उहो कुआड़ो बि खयो। बादशाह वज़ीर चवणु लॻो त हिन जो कहिड़ो कमु आहे कुआड़े ॿियाने जो। चवणु लॻो न त तूं वापसि वञ, मां नथो हलां, छो त मां पंहिंजा औज़ार कॾहिं फिटी न कंदुमि। हाणे वज़ीर जेकॾहिं ख़ाली पियो मोटे त मोचड़ा पियो खाए। चइबा तूं कुझु बि खण बसि हल रवानो थी हलो माल जो बादशाह तोखे घुरायो आहे। अदा सिधो सो बादशाह जे दरबार में पुॻा। अदा बादशाह वेठो हुजे, ॿिया नसीर वसीर भराल जेका बि हुजनि दरबारी सभु माण्हू वेठा हुजनि। अदा पुछा कंदो आहे त छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे। अदा पुछा के पहिरियां शाहिदनि खां वग़ैरह बादशाह था चयो छा मसइलो आहे। अदा ही चयो थी कंजरी सो बादशाह जी मौलाद में मां हंगंदुमि। अदा इहा ॻाल्हि सची आहे? चए हा। बादशाह खां पुछा कई बादशाह सलाम छा चवे थी तुंहिंजी मौलाद ते हंगंदी? चए हा। कंजरीअ खां पुछा कई हिन ठक पुछी मतिलबु ॾाढो फिरी। चए तूं छा थी चवीं? चए मां बादशाह जी मौलाद जे मथां हंगंदुमि। चए हल हंग। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां औज़ार त उहो फिटी कोन पियो करे, ॿियानो ऐं कुआड़ी सारण हुयसि। अदा सिधो सो मौलाद ते वठी कंजरीअ खे पुॻो। हाणे हुते कंजरीअ खे मौलाद ते मथां चवणु लॻो हाणे हिते हंगणो ते हंग, पर पेशाब जो हिकिड़ो टेपो बि हिते कई न त हीअ ॾिसे थी न कुहाड़ी हिन सां मग़ज़ फाड़े न ॿियाने ॿई मतिलबु त सुराख जेका आहिनि ॿियाने जा अंगा इहे तुंहिंजे पेट में हलिया वेंदई। जे कुझु बि थी त कई त पेशाब जो टेपो बि रुॻो तोखे हंगणो आहे। हिन चयो त पेशाब सां गॾु त ज़रूरु हंगण सां गॾु पेशाब ते ईंदो न। चए न न जे पेशाब जो टेपो बि कई त मतिलबु त तुंहिंजे ख़ैरु न आहे। अदा एतिरे में कंजरी चयो त न पेशाब जी इजाज़त बि चई न तुंहिंजो ॻाल्हायल रुॻो हंगण आहे, पेशाब ते टेपो बि आई न त मतिलबु त तुंहिंजी मुंडी हीअ अलाए किथे वञी किरंदई। अदा कंजरी हेठि लही आई बादशाह खे चई बादशाह सलामत सो मूंखे हीअ हंगणु नथो ॾिए। बादशाह चयो हिन खे तूं मुंहिंजो वाइदो थियल आहे हिन सां तूं जीअं चवे थी तीअं कर। चए बादशाह सलामत उहो त ॻाल्हि सही आहे, मां हिनखे झलियां कोन थो, पर तव्हां खां पुछा कंहिं नस्मी जेका बि आहिनि शाहिद वकील जेका बि हुआ हिते दरबारी इन्हनि सभिनि खां पुछा कई आहे त हिन जो ॻाल्हायल आहे रुॻो हंगणु। जॾहिं हिन जो हंगणु ॻाल्हायल आहे त पोइ हिनखे पेशाब कीअं करणु ॾींदुसि मां। हिनखे पेशाब न आहे कहिड़ो जे हंगणो आहे त हंगे। हिते त उहो मटी बादशाह सलामत मां हंगंदुमि बहरहाल न, जेकॾहिं हंगणु ईअं ॾींदो त पेशाब बि कंदुमि हंगंदुमि बि। बादशाह जो वाह छोकिरे खे दिमाग़ आहे। हिते बादशाह बि साईं चहिरो थी वियो, हूअं त खणी हेठि कंदु लॻो पियो त बादशाह जो वाह इज़त मुंहिंजी बचई। जेकॾहिं कंजरी हंगे आहे मुंहिंजी मौलाद ते त सॼी अवाम में मां नकु खणी घुमण जहिड़ो न थियां। अदा बादशाह खे चवणु लॻी त मूंखे हाणे पैसा ॾे। बादशाह जे छा जा पैसा, तो साम्हूं ज़बान कई तूं बि जेकी ॻाल्हि कई मां उन शर्त ते क़बूल आहे, मूंखे तूं माल हंगणो ते त हूअ मौलाद पे वञी हंग। अदा हाणे बादशाह हिनखे न पैसा ॾिना न हुन वरी हंगण ॾिनुसि। अदा इहा कंजरी पंहिंजा वील वॼाई सरतियूं वठी रवानी थी पई। अदा बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, पंहिंजे हिसाब सां मुंझल जो हुयो बादशाह। अदा हिन जो मसइलो हल इन छोकिरे कयो। अदा बादशाह हिन छोकिरे खे चयो हाणे हीअं कमु कर, नंढा नंढनि मसइलनि जे करे मां किथे तोखे ॻोल्हींदुमि किथे घुराईंदुमि, सो बहरहाल हाणे कुझु न कुझु तूं मुंहिंजे लाइ सोचियो, हाणे तूं हिते वेही रहो, तुंहिंजी पघार खड़ी आहे, तूं जेकी शइ तलबींदे सभु शइ तोखे मिलंदी। बादशाह खे चवणु लॻो बादशाह सलामत मुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, सो मुंहिंजी माउ आहे हिकिड़ी पोड़ी, मां बि अञा नंढड़ो आहियां, एॾो कम जहिड़ो कोन हुयुसि। मेरे वक़्त खे अमड़ धिकियो पिए, हेॾां होॾां माण्हुनि जा लटा कपिड़ा धोई, सो मूंखे हेॾो वॾो पाले जवान कयो आहे। सो हाणे मां पंहिंजे हिसाब सां अमड़ खां सवाइ उते उनखे न अकेलो फिटी कंदुमि न तुंहिंजी दरबार में वेंदुमि, सो मां पंहिंजे घर जी अमड़ जी ड्यूटी कंदुमि वञी। चवणु लॻो बादशाह सलाम चवणु लॻो त भाउ तोखे मां पंहिंजी नवेलगी मौलाद पंहिंजी मौलाद सां भर में ठाराए थो ॾियां, महिरबानी करे रुॻो तूं मुंहिंजे हिसाब सां हिते वेठो हुजो, तुंहिंजी माउ बि सुखी, तुंहिंजी माउ खे बानियूं नौकर वग़ैरह सभु कुझु ॾींदुमि, तोखे बि ॾींदुमि, सभु कुझु ॾींदुमि, पर तूं मुंहिंजी बादशाही में मुंहिंजी भर में रहो, सुभाणे को बि अहिड़ो सुवालु जवाबु थिए त मां मुंझा न जीअं। अदा बादशाह हिनखे पंहिंजी भर में विहारियो, अञा हुनजी माउ खे मौलाद ठाराए ॾिनई, सो बादशाह पाण में ॾाढो हुते ख़ुशि थियणु लॻो। अदा बादशाह जॾहिं ख़ुशि थियो हिनखे पंहिंजे हिसाब सां मौलाद बि ठाराए ॾिनई, पंहिंजी माउ सां गॾु हू रहणु लॻो, पर हीउ छोकिरो जो चालाक हुयो न त पंहिंजे हिसाब सां बादशाह खे हीउ पसंदि अची वियो।
पोइ बादशाह जो जेको वज़ीर हुयो सो उन ते वॾो पियो चिड़ियो वते पियो हाणे हेॾो वॾो कमु हिन खे मालात मां ऐं सभु कुझु हिन खे वॾो सुकून सां बादशाह रखणु लॻो। वज़ीर खे वॾी कावड़ हुजे हिन ते भणा हेॾे सुवाल जा जवाब मुंहिंजा भञियो पैसा मोको हणियो हाणे कंहिं मसइलो इहो शोरो माराया न त बादशाह हिन खे सुभाणे वज़ीर बणाईंदो कुझु बि करे सघे थो मां का औकात ई न रहंदी जॾहिं इहो हूंदो त। अदा बादशाह जो वज़ीर जेको हुयो सिधो सो वियो हिकिड़ी बाज़ार में वञे त हिकिड़ो छाकाणि कासाई हुजे हुन कासाईअ खे हीअ 5 रुपया बासी आयो चइबो हाणे हीअ वठि 500 रुपया वठि सो बहरहाल इहो ईंदी फलाणे नाले सां अहिड़े आरे पारे छोकिरो सो उन सां गॾु 200 रुपया बि हूंदई ऐं थाली बि हूंदई सो इन खे तूं कोई छॾिजांइ। चवणु लॻो त बादशाह जी हिते हुकूमत आहे मां हिन छोकिरे खे कासाई चवणु लॻो हूंदुमि त मूंखे त बादशाह जहिड़े गॾा जे पेट में सुभराए छॾींदो चई उन जो ज़िम्मेवार मां आहियां बाक़ी हीअं अहिड़े पारे छोकिरो ईंदी 200 रुपया बि खई वेंदी ऐं थाली बि खई वेंदी उन छोकिरे खे कोई हलाए छॾिजांइ मां तोखे 1000 रुपया ॾींदुसि। अदा वरी 1000 ते हीअ कोन राज़ी थियो चवणु लॻो दवा बादशाह मूंखे माराए छॾींदो मां ग़रीब माण्हू पेट गुज़ारा मुंहिंजो कासाए पियो कमु आहे चए भाई छोकिरे खे तूं हीअं हिसाब सां कोई छॾिजांइ प्लेट बि ईंदई 200 रुपया बि खई वेंदी तोखे मां 1500 रुपया ॾींदुसि। अदा एतिरे में हीअ जेको कासाई हो राज़ी थियो हिन खे 1500 रुपया अॻे वज़ीर खां वरितई चई हाणे छोकिरो मोकिलिजांइ भला मां कंदुमि इहा ठल। अदा हीअ वज़ीर सिधो सो वियो हलियो खेर सां थी सुबुह छोकिरो ॿाहिरि बीठो त वज़ीर वियो सिधो सो हिन खे प्लेट बि ॾिनई 200 रुपया ॾिनई त बादशाह जा महिमान आया न वारो करे फलाणे बाज़ार फलाणे कासाईअ को गोश्त वठी आहे हाणे उन छोकिरे साॻे खे मोकिले पियो। अदा उहो छोकिरो वज़ीर जी हाणे चाची बादशाह जा सलाम मतिलबु त बादशाह सलाम जा महिमान आया न उन इनकार त न कंदो न त मां नथो वञा। अदा ही वज़ीर खे इनकार बि कोन कयो साॻो सामान वठी हकिले होकारे वञे त हिकु ॿाहिरां ॻोठ जे ॿार रांदि पिया था खेॾनि जेका अवाम जा ॻोठ जा ॿार हुजनि त उहे वज़ीर जे पुट खे कहिड़े तरीक़े सां फासाई वेठा हिन खे रांदि ॾांहुं न पिए अचे ॾिकी ॾिकर रांदि हुजे सो हीउ दाव हणे पियो वञे दाव परे न पियो वञे कंहिं गोश्त थी पियो वञे हेॾो होॾो ॿार खिलनि पिया वेठा। हाणे एतिरे में वज़ीर जो पुटु चवणु लॻो त हाणे तूं मुंहिंजे हिसे जी रांदि खेॾ हीअ चवणु लॻो न बादशाह जो मां गोश्त वठण थो वञा सो मूंखे ज़रूरी वञिणो आहे सो मां वेंदुमि। चवणु लॻो त न तूं मुंहिंजे हिसे जी रांदि खेॾ हिते सो हीअ मूंखे आग मारे आहे न सो हिन खे तूं पलांदो मुंहिंजी त तूं वेह सो हिन खां वठि रांदि खेॾ। अदा हिन वज़ीर जे छोकिरे खां ॾिकी ॾिकर वरितो पंहिंजे हिसाब रांदि हिन खे चई हाणे बादशाह जो गोश्त अॻे पोइ वठिणो आहे मूंखे त तूं वठी अचे त भली। अदा हुन वज़ीर जे छोकिरे चयो त मां वठणु वञा त तूं छुटल आहे हिन ॻाल्हि खां। अदा हीअ हुन हिसाब सां ॾिकी होॾो होॾो अचे पई ॾिकी ठकायो धकु कराइनि हले किथे वञी ॾिकी पई हीअ रांदि में फस्ट ते हले पियो कंहिंखे वारो ई न पियो ॾिए। अदा हे वज़ीर जो पुटु हकिले होकारे हुन बाज़ार में रवानो थियो जंहिंमें कासाई हुयो। अदा सिधो सो कासाई वटि प्लेट आई जंहिं महिल 200 रुपया पुॻा छोकिरो पुॻो कासाई अंदरि कोठीअ में वठी हिन खे हिलाल करे छॾियो। अदा छोकिरो वज़ीर जो वियो पुटु अदा थोरी घणी देरि गुज़री वज़ीर जो ॾिठे त भणा छोरो रांदि पियो थो खेॾे छोरे खे उते अची हेड़ा तेड़ा हेॾे तोखे मां पैसा ॾिना ऐं थाली ॾिनी बादशाह जा उते महिमान पिया बुख ते मतिलबु त पिता लॻी विया अथनि तूं हिते रांदि पियो थो खेॾे। चवणु लॻो वज़ीर तोरे पुट खे मूं मोकिलियो आहे बसि हाणे मोटण वारो हूंदो टाइम कोन लॻो त हाणे वियो आहे कहिड़ा टाइम थियो आहे। हिते वज़ीर जे पेरनि हेठां ज़मीन ई निकिरी वई भणा हीअ त मुंहिंजो पुटु। अदा उन महिल उहो वज़ीर उन महिल पेरें उघाड़े वठी भॻो उन कासाईअ ॾे कासाई खे चई ॾे हाल वाल हमरा जेको छोकिरो आहे उहो त हीअ पियो अथई गोश्त हिन जो भणा हेड़ा तेड़ा मुंहिंजो पुटु इहो हीअं हुजे त नालो निड़ ते नालो त कोन लिखियलु हो तुंहिंजो पुटु या ॿियो तूं मूंखे पैसा ॾिना ऐं मां तुंहिंजो हिकु त चवणु मञा न पियो तूं बार बार मूंखे चई पैसा विझी वई किसे में हाणे मुंहिंजो इन में ॾोह कहिड़ो आहे इहो पियो ते गोश्त तुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंजो बि हुयो कीअं बि हुयो त कोई छॾियो मां बाक़ी हाणे वधीक तूं ॼाणे तुंहिंजो कमु। अदा वज़ीर पंहिंजे हिसाब सां रोंदो पिटींदो घर आयो घर वारी जे ॻाल्हि कीअं उहा पंहिंजे हिसाब सां रोए पिटे पई खेर था थी सुबुह सिधो हाज़ुर था वञी बादशाह जी दरबार में हाणे छोकिरे जी माउ त माउ आहे न अॼु बादशाह जे अॻियां था ॿई वज़ीर ऐं पाण गोॾा पिटींदा आया सटींदा कुटींदा अॼु बादशाह पुछिया की बादशाह ॾे हाल वाल छा थियो आहे। चवणु लॻो वज़ीर जी घर वारे त फलाणे कासाई असांजो पुटु कोई छॾियो। हाणे बादशाह जो ॿुधो त भणा कासाई पुटु माण्हू कोई छॾियो। बादशाह खे वॾी कावड़ वठी वई उन महिल कहारी मोकिले देरी न कयो इन खे जहिड़े गॾा जे पेट सुभराइजो या हेॾे मोॾे खणी अचोसि। अदा जीअं जो विया आहे तो 2-3 वाठका उते ई ज़मीन तां पेर ई न हणनि उतो ई कासाई खणी सिधो सो बादशाह जी दरबार में पेश कयनि। अदा बादशाह हिन खां पुछिया की ॾे हाल वाल तूं कॾहिं खां वठी मुड़ुसु माण्हू थियो आहे जो हीउ माण्हू त कोई ऐं माण्हुनि जा गोश्त खपाईंदो ॾे वज़ीर जो पुटु छो कुठुई
एतिरे में कासाई चवणु लॻो, कासाई चवणु लॻो त बादशाह खे त बादशाह सलामत, इन विच में मुंहिंजो को बि कसूरु न आहे। मां ग़रीब माण्हू आहियां, मज़ूरी वारो माण्हू आहियां, मूंखे वज़ीर तुंहिंजी तंग करे ॾिनो ऐं सॼो कमु तुंहिंजे वज़ीर जो आहे। सो मां हिनखे मञिया बि कोन पियो, पर हिन 3 चकर चयो मूंखे, पर 500 खां वठी 1500 रुपया जे मुंहिंजे गीसे में विझी वियो। मां 5 रुपए लालच कई, पर वज़ीर सॼी ज़िम्मेवारी कई। वज़ीर ई ॾोही आहे पंहिंजे पुट जो, मां ॾोही आहियां ई कोन। जेकॾहिं वज़ीर नथो मञेव तव्हांजी मर्ज़ी, बाक़ी वज़ीर इहो बीठो वञी पुछा कयोसि। अदा बादशाह जॾहिं पुछा के वज़ीर खां ॾे हाल अहिवाल, हीअ जेको चवे थो इहा सची ॻाल्हि आहे। अदा वज़ीर हेठि कंध करे बादशाह खे चयो त बादशाह सलाम इहा सची ॻाल्हि आहे। चई त मूंखे जो भरल कंहिंजो छोकिरो कोन हले, तो हिन कासाई खे चयो। चई बादशाह सलाम त उहो ई जेको छोकिरो जेको तुंहिंजे हाणे मलाद जे भर में मलाद ठाराइण इहो। अड़े वज़ीर भेण चूं त तोखे जॾहिं चयो बि हुयो इन छोकिरे त जेको मुंहिंजी खॾ खोटींदो सो मां हुनजी खॾ थो खोटियां, तूं हुनजी खॾ खोटी त हाणे उन खॾ में तुंहिंजो पुटु कुसी वियो। तूं इहो चुताए वारो कमु छो कयो, जॾहिं तोखे मूं पहिरियों बि सम्झायो त इहो छोकिरो वॾो चालाक आहे, होशियारु आहे। सो हाणे तूं मुंहिंजी खे नथो खपे, मुंहिंजी बादशाह मां तूं नेकर कर, मां तुंहिंजी बादशाह मां तड़े कढी थो छॾियां। अदा वज़ीर खे गॾी हणी माईअ सिधो ॿाहिरि कढी बादशाह मां तड़े फिटी कई, वञी बादशाह पंहिंजे हिसाब सां उन छोकिरे खे वठी पंहिंजे हिसाब सां वज़ीर बणाए छॾियो। अदा छोकिरो पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो वते पियो। अदा वज़ीर खे साड़ वञे, वज़ीर त निकितो हले वियो, उन खे त पंहिंजो पुटु मरी वियो, अफ़सोस ॾाढो थियो त बणा हीउ छा कयो मूं। अदा वज़ीर रोंदो पिटींदो खाईंदो वञे पियो ॻोठ मां, त निकितो हलियो वियो। अदा छॾ बादशाह खे वठि, हुनखे छोकिरे खे बि छॾ, ॿिए बादशाह खे वठि। अदा ॿियो बादशाह हिन बादशाह जो को दोस्त हुयो। पोइ उहे बादशाहनि में पाण में अॻे कोल थींदा हुया ऐं ख़बर पवंदी हुई त केरु होशियारु आहे केरु चालाक आहे। हिक ॿिए ॾे लिक छप में ॿुझार तूं मोकिलींदा या का अहिड़ियूं पहेलियूं मोकिलींदा, माना त बादशाह केतिरो होशियारु आहे या हिन मुल्क में माण्हू केतिरा होशियारु आहिनि। अदा हिकिड़ो बादशाह हुयो जंहिंजो नालो सूरज बादशाह हुयो, ॿिए जो नालो मूरज बादशाह, हे जेको हुयो मलुक बादशाह हुयो। सूरज ऐं मलुक बादशाह पाण में घाटा दोस्त बि हुया ऐं पंहिंजे हिसाब सां हिक ॿिए ॾे ॿुझार तो ई मोकिलींदा। अदा जीअं त छोकिरो रहे पियो, सो इहो मलुक बादशाह हुयो ऐं सूरज बादशाह जेको ॿी हंधि रहे पियो। अदा हाणे सूरज बादशाह अहिड़ो कमु कयो, हिन बादशाह लाइ 3 हिन ॿुझारतूं तयारु करे रखी छॾियूं। दोस्तो हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे ऐं वॾी बि आहे। ऐं तव्हां जंहिंमहिल ताईं चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक न कयो त महिरबानी करे वीडियो खे लाइक लाज़मी कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कयो, छो त हिन कहाणी ठाहिण में वॾी महिनत लॻे। काफ़ी सारा दोस्त आहिनि सो ॾिसनि नथा, पर लाइक वग़ैरह नथा अचनि। अदा हाणे 3 ॿुझारतूं शुरू थींदियूं, सो दिलि हुन वांगुरु संभाले वियो। सो बादशाह जेको सूरज बादशाह हुयो उन हिन एडवांस में 3 पहलियूं मतिलबु त बादशाह ॾे मोकिलण जो इरादो कयो या वीचार। सो बादशाह सलाम त अहिड़ो कमु कयो हिन, 1-2 गॾियूं सूरज बादशाह हिकिड़ियूं तयारु करे, हिक रंग जहिड़ियूं, हिक ई टाइम, हिक ई नसुल जूं, सो हिन बादशाह ॾे मोकिलियईं, मलुक बादशाह ॾे। अदा 2 गॾियूं जो अची पुॻियूं, अदा ॿियो नौकर काया जे बादशाह जे अॻियां पेश कई, बादशाह सलामत हीउ बादशाह सूरज बादशाह जो ख़तु आहे ऐं हीउ पहेली बि आहे। सो हाणे ख़तु पढ़ी पंहिंजे हिसाब सां ॿुधायो। अदा हाणे बादशाह खे जॾहिं ख़तु मिलियो मलुक बादशाह खे, त बादशाह ख़तु पढ़ियो। हाणे इन में लिखियलु हुजे त हाणे हीअ जेकियूं 2 गॾियूं तोॾे मोकिलियूं न, हाणे इन्हनि मां ॿुधायो त धीउ कहिड़ी आहे ऐं माउ कहिड़ी आहे। अदा हिन ॾिठो त बणा मलुक बादशाह त बणा गॾियुनि जा रंग बि साॻा ऐं गॾियुनि जो कद बि साॻियो ऐं गॾियूं बसि सफ़ा हिक जेतिरियूं, हिक नमूने को बि फ़र्क़ु ई कोन्हे। हाणे कीअं ख़बर पए। अदा हाणे बादशाह त परेशान थियो, पंहिंजे हिसाब सां जेका बि हुया हेॾां होॾां माण्हू घुराए पियो। अदा हे कंहिंखे बि महसूसु ॻाल्हि न पई अचे। अदा वज़ीर हे छोकिरो जेको हुयो सो साइड ते निकितलु हुयो, अदा उहो बि पुॻो अचे। हाणे बादशाह चवणु लॻो त हाणे हीउ मतिलबु त सूरज बादशाह जी पहेली आई आहे, सो हाणे हीउ कंहिं हल थिए। अदा हाणे हीउ छोकिरो वॾो सियाणो हुई, चालाक हुयो। बादशाह खे चवणु लॻो, बादशाह थी त को मसइलो ई न आहे, हीउ त मां आसान कमु लॻो पियो आहे। चई उहो कीअं? चई हाणे हिननि ते 2 हिकिड़ा सुवार चाढ़, 2 हिकिड़ा सुवार चाढ़ ऐं 2 हिकिड़ा कूलर पाणी जा भरे बीहार। चई चलो ठीकु आहे। अदा बादशाह जे अॻियां देरि कोन हुई, उन महिल ई 2 कूलर पाणी जा भरिजी विया ऐं 2 हिकिड़ा सुवार आया। अचे उन ॿिन्हिनि घोड़नि ते चढ़ी अचे भॼायनि। अदा भॼाए 2-3 कलाक पंहिंजे हिसाब सां भॼाए ऐं सफ़ा सेकी पियूं, मतिलबु त नासुनि मां साह बि खणनि, छो त गॾ जेको घोड़ा हूंदा आहिनि नासुनि मां साह खणंदा आहिनि।
सो बादशाह खे चवणु लॻो हाणे पंहिंजे सुवारनि खे पंहिंजे हिसाब सां लही अचनि। हाणे पंहिंजे हिसाब सां हू गॾे बीह जो ॾिठनि माना कूलर ते। सो हिकिड़ी गॾे बीह रही, बाक़ी हिकिड़ी जेकी हुई सिधो सो वञी कूलर मां पाणी पीतई। अदा हूअ पाणी पी बीठी कोन अञा मथे कंद कींद वरी पोयां हूअ गॾे बि वई, वरी हूअ बि अची गॾु हुनंदा पाणी पीअणु चालू कई। त बादशाह सलामत उन महिल चवणु लॻो त बादशाह सलामत जेकी पहिरीं गॾे वई सो इहा छा वॾा त धीउ हुई, जेकी पोइ गॾे आई सो इहा माउ हुई। निशान कर पहिरीं गॾे ते। अदा बादशाह निशान कयो पहिरीं गॾे ते। चई हाणे इहो तोखे कीअं ख़बर पई? चई बादशाह सलामत अगरि जेके बि हूंदी आहे माउ सो पहिरियों बचे खे सभु शइ ॾींदी आहे, बाद में पाण छा गुड़िया त खाईंदी आहे। हाणे हूअ गॾे पाणी पी ड्रो बि कयो मथे कंद की, पर जॾहिं हूअ गॾे पीअणु चालू थी त वरी हूअ बि पीअणु चालू थी। सो इन सां ई मूं अंदाज़ो लॻायो त हूअ धीउ आहे ऐं हीअ माउ आहे। अदा बादशाह जी इहा पहली भॼी पई। बादशाह लिखी ख़त में हिनखे निशान करे वरी साॻियूं गॾियूं नौकर उन साॻे खे मोकिली। साॻियो नौकर अञा बीठो इंतज़ार में। अदा सिधो सो आयूं हुन ॾिठो सूरज बादशाह त बणा सुवाल त मोर भञी वियो, वाह जो कुल मंदा इन्हनि वटि। सो वाक़ई ते अदा हुन सलाम कयो त वाह जो पहली भॼी पई रजी। अदा कुझु ॾींहं गुज़रिया वरी हिन पहली ॿी मोकिली। अदा ॿी पहली छा मोकिली? हिकिड़ी हाथी मोकिली। हाथी वॾी हिकिड़ी हाथी मोकिली, बाक़ाइदे वॾी हाथी न मोकिली। उन पर्ची बि खणाई मतिलबु त नौकर उन जा हाथी काया या सूरज बादशाह जा नौकर ऐं हाथी बि अचे पुगी। अदा बची मलुक बादशाह खे उहो हाथी बि अॻियो पेश कयनि ऐं पर्ची बि पेश कयनि। अदा हिन पर्ची में लिखियलु हुजे त बादशाह सलामत हिन हाथीअ जो ॿुधायो त वज़न घणो थींदो। बादशाह चयो त बड़ा हाणे कंटा अहिड़ा हुया कोन तंहिं ज़माने में। हाणे त खणी कंप्यूटरी कंटा लॻा पिया आहिनि ऐं वॾा वॾा मतिलबु 10-15 किलनि खां मथे 20 किलनि ताईं अलाए किथे किथे 100 किले ताईं कंटा पुगान। सो बहरहाल अॻे ज़माने में सिर्फ़ु 5 किलनि ताईं बि मुश्किल सां हूंदो, थोरा हूंदा की पाव आना टका वग़ैरह एॾा हूंदा उहे हूंदा, बाक़ी एॾा वॾा न हूंदा हुया। हाणे त हेॾी वॾी हाथी तुरे कीअं? अंदाज़ो कीअं लॻे त हाणे हेतिरनि किलनि जी थींदी, हेतिरनि मणनि जी थींदी। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां वॾा हुनर वारा माण्हू घुराए पुछा करणु लॻो त वाह ॾियो हाल अहिवाल, हिन जो वज़न केतिरो थींदो, छा थींदो, हाणे कीअं ख़बर पए? अदा बादशाह परेशान थी वियो। वज़ीर नौकर जेका ॿिया हुया परेशान थिया। हीउ छोकिरो साॻियो ई जेको बादशाह जो वज़ीर हुयो उहो बि अचे बादशाह वटि पुॻो। बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलाम देवाल परेशान वेठो आहे। अदा बादशाह वरी छोकिरे खे चवणु लॻो त हाणे हीअ हाथी आई आहे ऐं सूरज बादशाह मोकिलिया हीअ चिठी, चवे थो त हिन जो वज़न ॿुधायो त केतिरो थींदो। छोकिरे ॾिसी चयो त बादशाह सलाम हीअ त को मसइलो ई कोन्हे को। चयो उहो कीअं? चवणु लॻो त हाणे हिकिड़ो बादशाह सलाम हिकिड़ो ॿेड़ो तयारु कराए बाक़ाइदे, जेको रंग बंग हणाए बहितरीनु ॿेड़ो तयारु कराए। सो इहो ऑर्डर ॾे अगल। अदा बादशाह देरी न कयोसीं, पंहिंजे हिसाब सां ॿेड़ो तयारु कराए जंहिंमहिल बीठा रंग बंग रूप करे। चवणु लॻो हाणे इहा हाथी ॿेड़े ते मतिलबु त चाढ़ियो हिन ते ॿेड़ीअ ते। हाणे बादशाह चवणु लॻो एॾी वॾी हाथी चढ़े कीअं? अदा ज़ोर बोर ॾेई हेॾां होॾां करे उन ॿेड़ीअ ते हाथी जो त चाढ़ियनि त बाबा ॿेड़ी जेतिरी ॿुॾी वई खोड़, वञी की 2-3 आङुर मथे रही। अदा उहा पंहिंजे हिसाब सां बादशाह खे चवणो बादशाह सलाम हाणे जितो हिन पाणी बीठो आहे, हिन पाणी जो हिते निशान कयो ॿेड़ीअ ते। अदा देरी न थियो, उन महिल रंग को लॻी वियो अहिड़ो हिसाब सां जीअं निशान रहे न। अदा उन पाणी जे आॾो हिते रंग लॻी वियो। अदा बादशाह सलाम हाथी वरी साॻी लाहे साॻी हिसाब सां ॿधी छॾी। हाणे चवणु लॻो बादशाह सलाम त हाणे तव्हां अहिड़ो कमु कयो, महिनत ज़रूरु लॻंदी पर वज़न जी हूअं ख़बर बि न पवंदी। अदा हाणे पंहिंजे हिसाब सां हुन छोकिरे अहिड़ो कमु कयो, उहा ॿेड़ी पथर न भराई, मतिलबु 1 किलो 2 किलो पथर जेका बि हुया पंहिंजे हिसाब सां ओतिरा घुराए अचे उहा ॿेड़ी भराइणु चालू कई। जे हाणे जिथे निशान आहे एतिरा इहे पथर बराल ॿोड़ियो हिन में विझो हुन ॿेड़ीअ में। अदा पथरनि जो वज़न पियो ॾिठनि त बणा ॿेड़ी वञी ॿुॾी उन साॻे निशान ते वञी पुगी। जे हाणे पथर इहे ॿाहिरि कढंदा वञूं, पर एतिरा माण्हू लिख पढ़ वारा घुरायो जेका लिखनि हिन जो वज़न। अदा लिख पढ़ वारा जाम माण्हू अचिया। बादशाह जो ऑर्डर, हाणे बादशाह खे त सुवाल जो जवाबु मोटाइणो हो न पोइ हिते। अदा एतिरा माण्हू अचिया जो बेअंत। अदा माण्हू जो उहे अचे उहे पथर तोड़णु बीठा। अदा केतिरो बि वज़न थियो उहो लिखत का बि कोन्हे का। अदा हिनखे वज़न मिली वियो। बादशाह सलाम त वरी साॻी पर्ची मलुक बादशाह लिखी साॻी हाथी ऐं साॻनि नौकरनि खे ॾिनो बाबा हीअ वज़न हीअ हाथी।
अदा सिद्धो सो सूरज बादशाह के वजे त हाथी भी उहा साॻी पेश थी ऐं उहो वज़न बि। सूरज बादशाह ॾिठो त भणा वाह जो हिननि वरितो अकुला। सो हाथी हेॾी वॾी तोरे मोकिलियनि जो हुनजी तोरियल हुई का। सो हुन चयो त वाह जो टारगेट बीठो। अदा हू त पंहिंजो चई हाणे हीउ ॿियो सुवाल बि भॼी पियो। अदा हीउ पंहिंजे हिसाब सां हाणे चई पियो त हाणे टियों सुवालु आहे। दोस्तो हीउ आख़िरी सुवालु आहे। सो हिकु कहाणी में सुवालु पहिरें नंबर ते ऐं मज़ेदार बि आहे। उमेद कयां थो दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ा ॿुधंदा लाज़मी कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो छो त हिन कहाणी ठाहिण में वॾी महिनत लॻे छो त मुंहिंजो आवाज़ बि मज़ो न आहे लेस ज़ुकाम थी पियो पर हल ते बि तव्हांजे करे मां रिकॉर्ड कयां थो। उमेद इहा ई आहे त दोस्त ज़रूरु ॿुधंदा। अदा बादशाह जॾहिं हाथी पुॻी पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे आख़िरी सुवालु आहे। आख़िरी अहिड़ो सुवालु आहे त हुन पंहिंजे हिसाब सां हिकु नौकर मोकिलियो ऐं उनखे पर्ची लिखी मोकिली। अदा नौकर जो सिधो सो वञी उन मलुक बादशाह वटि पुॻो। जे बादशाह जो पर्ची खोले पढ़ी त बढ़िया हंज हुन में लिखियलु हुजे। बादशाह सलामत तूं वटि अहिड़ा माण्हू ज़हनी आहिनि बाक़ाइदे मां मञा थो पर मुंहिंजो आख़िरी सुवालु आहे जे इहो भञी वें त मां सलाम कंदुमि तूं वटि वाक़ई बि अकुलमंद माण्हू जाम पिया न। सो इन हिसाब सां अदा उन में इहो लिखियलु हुजे त बादशाह सलामत मुंहिंजे खट हेठां हिकु सोनी सिर पई आहे ऐं ॿी लाइज़र लाइट आहे। मतिलबु अॻे टाइम में का लाइट हुई। सो उहा लाइट आहे जे इहा लाइट ऐं सिर चुराए वियो सो मां सम्झंदुमि सो वॾो अकुलमंद ऐं ज़हनी माण्हू आहिनि तो वटि। अदा हाणे बादशाह चयो त भणा मलुक बादशाह टेंशन में बची वियो न त भणा हुन बादशाह जे खट हेठां लाइट बि चोराए जेकी लाइट ॿरंदड़ ऐं हेठां सिर जेकी सोनी पिया उहा चोराइण त हीअ त बादशाह जी मतिलबु त वॾो इहो कमु आहे त हाणे कीअं चुराइजे। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह मशीर वग़ैरह जेका बि हुया चोर वग़ैरह जेको बि हिसाब सां पंहिंजे हिसाब सां सॼी ॻाल्हि करे ॿुधाईनि त भाई हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे सो केरु करे वेंदो। अदा कंहिं बि जवाबु न ॾिनो त बादशाह सलामत बादशाह जे अॻियां ऐं बादशाह जे खट हेठां इहो कमु करणु त वॾो मसइलो आहे इहो असां कोन्ह थींदो। अदा जेको अचे बादशाह जी इहा ॻाल्हि ॿुधे बादशाह खे शुको जवाबु ॾेई वेंदा रहिया। हाणे साॻियो ई छोकिरो वज़ीर बादशाह खे ॾिठई टेंशन बादशाह खां पुछा की ॾे हाल अहिवाल। हाणे बादशाह खे ख़बर आहे त इन खां सवाइ ॿियो सुवालु भॼंदो बि कोन जो हिन 2 सुवाल भॻनि टियों सुवालु आख़िरी आहे। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह हिन खे सॼी तिर पितर ॻाल्हि कई त बादशाह जे हेठां सिर बि आहे ऐं लाइट बि आहे उहा ॿई असांखे खणणियूं न चोरी करणी आहे। सो बादशाह पंहिंजे हिसाब सां हाणे इहो आख़िरी आहे सो इहो कहिड़ी बि हिसाब सां कमु करिणो आहे। अदा हिन शहज़ादे चयो हिन छोकिरे त बादशाह सलामत इहो कमु मां कंदुमि इहा चोरी मां करे ईंदुमि सो मूंखां ई सवाइ ॿियो करे बि न सघंदो। बादशाह चवणु लॻो वाक़ई तो में अकुलु आहे पर हू बादशाह जो अहिड़ो कमु आहे उते तोखे कुझु बि थी सघे थो मरी बि सघे थो। बादशाह जो बाक़ाइदे पहिरियों हूंदो जेको बादशाह पंहिंजे हिसाब सां ख़त थो लिखी ऐं चैलेंज थो करे त ज़रूरी हिते ख़तरो त आहे न। हीअ चवणु लॻो कुझु बि हुजे बसि ॿियो मुंहिंजे कुझु 2-3 रुपया पैसा बि ॾे ऐं मूंखे हिकु फ़क़ीरी लिबास बि ॾे जेको पिनण वारो आहे। बादशाह ॾिठो त बणा को फ़क़ीर पिनंदे ॾिठई बाज़ारि में उन खां वियो सिधो सो लिबास बि उन खां लाराए आयो ऐं उन खां जेको पंहिंजे हिसाब सां पिनण विनण वारो किश्तो वग़ैरह जेको बि हुयुसि उन खां वठी हिनखे ॾिनई। अदा ही घोड़े ते चढ़ी ऐं पंहिंजे हिसाब सां हकिलियो रवानो थी पियो। अदा वञे पियो ॾिठे त बणा चौकीदार बीठा आहिनि। अॻे बादशाहनि में क़िला हूंदा हुआ मतिलबु त हीअं बादशाह जे ॿाहिरां चारो तरफ़ हिकिड़ा क़िला रॻियल हूंदा हुआ। पोइ जेको राति जे टाइम में उहे क़िला बंदि थी वेंदा पोइ ॿाहिरों चौकीदार फिरंदा जेका अंदरो फिरंदा हुया के मथे फिरंदा हुया। जेको ॿाहिरों माण्हू राति जे टाइम में के झेड़ा वग़ैरह थींदा त पोइ इन हिसाब सां ख़तरे वारी शइ लाइ। अदा हिन ॾिठो त भणा क़िले यार उन जे ॿाहिरों चारो तरफ़ माण्हू वेठा न बीठा न हिन पासे ते घोड़ो ॿधी पंहिंजे हिसाब सां ऐं हीअ रवानो थी पियो। अदा हकिले हो करे सिधो सो उन्हनि वटि आयो। हाणे हिन जो फ़क़ीर लिबास हुजे हिन खे नौकर छॾनि कोन पिया। हीअ चवणु लॻो बाबा हाणे हेॾियूं बादशाहियूं पिनंदो अचे हिते पुॻो आहियां। अदा हुनखे बादशाह जा जेका ढिंगरा वग़ैरह जेका विधल आहे त उन्हनि खे गीसनि में विधल आहे के कटोरे में विझी छॾिया आहिनि। चई बा हे ॾिसो हाणे सॼे मुल्क में हुननि तलाशी वरिती त बणा हिन खे सच में फ़क़ीर आहे हिन खे रुॻो पिनण जो सामान आहे ढिंगरा वग़ैरह सभु कुझु अथसि सो हिन खे छॾियो। अदा हिन खे छॾियो सिधो सो आयो उते बादशाह जी बादशाही में ॾिसे माना बादशाही चारो तरफ़ माण्हू अवाम वॾो फेरी पियो हुजे। बादशाह जी सिक्योरिटी त वॾी आहे। अदा सिधो सो हिकिड़ी कुराड़ी पीर सन जो घरु हुजे उन वटि आयो ही। अदा उन वटि आयो त कुराड़ी चयो त बादशाह जो हाणे ॿियो 3 ॾींहं आहे एलियान आहे को बि ॿाहिरियों माण्हू न रहे जे ॿाहिरों जेको ई माण्हू अचे सो मुंहिंजी दरबार में अचे मूं वटि हुतां हंधि वग़ैरह सभु कुझु आहे
सो उते रहे अॼु हिन चयो त पाण हाणे कंहिं कमु थिए उन महिल हिनखे 2-3 रुपया कुराड़े खे बुठ खण भैंसनि जी भरे ॾिनई त मां हाणे परेशान आहियां, मां ग़रीब आहियां, बादशाह ॾे कहिड़ो वञा, सो मूंखे हिते रहण ॾे। अदा कुराड़े जॾहिं पैसनि जी बुक ॾिठो त बाक़ी छा, कुराड़े चयो बसि सदा रहियो पियो वञो, हीउ हफ़्तो त छा 2 महीना रहियो पियो वञे, तोखे मोकल आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां त कुराड़ीअ वटि टपड़ा रखा जेका बि हुया पंहिंजे हिसाब सां लिबास पाए, वरी जेको ग़रीबी हिसाब सां लिबास पाए हकलियो करे बाज़ार में हेॾे होॾे घुमंदो फिरंदो, बादशाह जी उन महल जे चारो तरफ़ फिरी हेॾां होॾां आयो, मतिलबु त महीनो करे आयो, सिधो सो कुराड़ीअ वटि आयो। हाणे चई हाणे कीअं मसइलो थिए, चई राति को न को कुझु न कुझु करिणो आहे। अदा ही सिधो सो राति थी पंहिंजे हिसाब सां हव मोट वरी हे पंहिंजे हिसाब सां पना जेका हुया इहे अॻे वठी आयो। अदा पननि जे पंहिंजे हिसाब सां मस सां लिखंदो, हिते हुते दीवारनि में चिंबड़ाईंदो, हुते त बाबा मलुक बादशाह पुॼी वियो आहे, सो बादशाह सलामत पंहिंजी होशियारी खपाई, इहो त चारो तरफ़ हे लिखी वियो। सुबुह त जीअं जो अवाम उथियो बादशाह जो त भणा दीवारनि ते रुॻो लिखियो पिया त मलुक बादशाह अची वियो आहे, बादशाह सलाम होशियारी खपाई। अदा बादशाह सॼो अवाम अचे गॾु थियो त बादशाह सलामत हीअ अचे दीवारनि ते लॻो पियो आहे पोस्टियूं त मलुक बादशाह पुॼी वियो आहे, पंहिंजी होशियारी खपाई। अदा बादशाह जो ॾिठो त बणा हीअ त पुॼी वियो आहे जुई में, हाणे कीअं अची कीअं वियो। अदा अचे सिपाहियुनि ते ॾंडो बिना हीअ अंदरि कीअं आयो, चइबो आहे अलाए किथां आयो कीअं ख़बर काई न आहे। चई हाणे जेको अंदरि आयो आहे त हाणे सिक्योरिटी बादशाह त वधाए छॾी पंहिंजे हिसाब सां अंदरि पंहिंजे हेॾो होॾो। अदा बादशाह जो सभु सिक्योरिटी फुल थी वई। अदा हिन अहिड़ो कमु कयो, हाणे कीअं मसइलो थिए। हिकु बादशाह जो वज़ीर पंहिंजे हिसाब सां वञे पियो, सो उठ ते चढ़ियलु हुजे। अदा उठ ते वज़ीर जो अचे पियो, हकील होकांदो अचे पियो, ॾिठी त भणा उठ ते वज़ीर पियो थो अचे। हे त आवाम लट में घुमंदो वठंदो, पर केरु सुञाणे त कोन, हिनखे त ख़बर ई त वज़ीर बादशाह जो कहिड़ो आहे, नौकर कहिड़ा आहिनि। अदा हाणे वज़ीर खे ॾिठे ईंदे उन घिटीअ में अचे ही बाबा मलुक बादशाह करे चए, मलुक बादशाह अचे, इहो मलुक बादशाह त कढ लॻुसि। अदा वज़ीर ॾिठो भणा मलुक बादशाह हेड़ो थिए माना की ॾिठुसि, सिधो सो आयो, हिन खां पुछा की ॾे वाल बा काॾे वेझो, हिन घिटीअ सां वियो। चई हाणे हिन घोड़े ते उठ ते तूं कीअं वञी सघंदी, हो की सननि घिटनि सां बीहंदो, उठ त उतां कोन हली सघंदो न, तूं हेॾा पासा वठी पंहिंजे घिटनि जे हिसाब सां तूं ॻोल्हा करे त उठ मूंखे ॾे। अदा हिन वज़ीर पंहिंजे हिसाब सां हीअ हिन कढ लॻो ऐं उठ हिनखे ॾिनई। हे घर मतिलबु जेको आयो चोरी कई न, उन छोकिरे खे हिन उठ ॾेयूं, वज़ीर पंहिंजे हिसाब सां जाचा ते हलियो वियो। अदा हिन अहिड़ो कमु कयो, उठ कायूं सिधो सो वञी कुराड़ीअ घर वञी बीहारी। अदा हीअ जो आयो ॾिठी त बणा न उहो हमरा न उठ, हिन जो हञु बणा हले केरु हुयो, हले ठगू, हले छा, उठ फुरियो। अदा हीअ सिधो सो वञी पंहिंजे घर वज़ीर सुम्ही पियो, या बादशाह सां बि ॻाल्हि कोन कई। अदा हिन अहिड़ो कमु कयो, उनखे उठ खे कोई पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां करे ऐं परचा उन जा जेका हुया रत सां लिखी हेॾे होॾे दीवारनि में चिंबड़ायो। राति जे टाइम मुने मले उठ कोई पंहिंजे हिसाब सां फिटी कयईं, ॿियो जेको हुयो सामान हेॾे होॾे उछले छॾियईं, बाक़ी जेका गोश्त हुयो रखी छॾी बाटो भरे, खारो भरे। अदा सुबुह ते अवाम अॼु बादशाह वटि पुॻो त बादशाह खे परचियूं ॾेखारे त बाबा हीअ ॾिस, हुन जेको मलुक बादशाह आहे उहो चए थो बादशाह तुंहिंजे मां वज़ीर खां उठ फुरियो आहे, हाणे पंहिंजो अञा होशियारी खपाई। अदा वज़ीर खे बादशाह घुरायो, बादशाह चवणु लॻो त बा तोखे उठ। चई बादशाह सलाम राति हले केरु हुयो, सो मलुक बादशाह कया रड़ियूं कयईं, मां वियो मां त उठ हुनखे ॾिनुमि पाण पंधु भॻुसि, सो शायदि मतां उहो खणी वियो हुजे। चई हाणे उठ जेको तोखां कस वियो आहे सो वॾी होशियारी आहे। हाणे बादशाह अञा हिते बि परेशान थी वियो, चई हाणे छा कयां। बादशाह चवणु लॻो, हाणे वज़ीर चवणु लॻो बादशाह सलामत मां तोखे पकड़े ॾींदुमि चोर। चई उहो कीअं। चई हाणे जेको मुंहिंजो उठ कुइयो आहे, मतिलबु त हेॾो कायो आहे त इहो ज़रूरु उठ काथे लिकाए कोन सघंदो, न काथे लिकाए सघंदो, न कोई हेॾे होॾे करे सघंदो, सो हिन मुंहिंजे उठ खे कुठो ई हूंदई। पोइ हाणे मां फ़क़ीरी वेस करे वेंदोमांसि, बाबा चवंदोमांसि त मुंहिंजी मैया त हेॾो मसइलो आहे, कंहिं बि ग़रीब भाउ वटि गोश्त आहे कंहिं उठ वग़ैरह जो त इहो मूंखे ॾींदो, सो मुंहिंजी माई चाक थी वेंदी, डॉक्टर जो हकीम जो इहो हुकुम आहे। भाउ जंहिंजे घर में हूंदो ज़रूरु चवंदो त भाई वठि किलो ॿ, सो ॾींदो ज़रूरु, हिन जो वाह जो आइडियो आहे। अदा फ़क़ीर लिबास करे वज़ीर निकिरी पियो त होकारींदो अचे पियो, बाबा मुंहिंजी मईअ सां हेॾो वॾो मसइलो आहे, हकीमनि डॉक्टरनि चयो आहे त भाउ उठ जो गोश्त किलो ॿ जेको बि आणींदे उन मां दवा ठहंदी त मुंहिंजी माई ठीकु थींदी, मूं ग़रीब ते महिनत कयो, मां फ़क़ीर पिनण वारो माण्हू। अदा इहा सदा कंदो हीअ वरी चरियो अहिड़ो कमु कयो, उहो खारो उठ जे गोश्त जो भरियूं ऐं कुराड़ीअ खे ॾेयूं, पाण वरी कम सां हलियो वियो ॿाहिरि निकिरी। अदा वज़ीर बि सिधो सो जुते सदा आयईं, जंहिं महिल कुराड़ीअ कन ते आवाज़ु पियो त कुराड़ी चयो त भणा हिन फ़क़ीर सां वॾो लाचार आहे,
सो हिन जी कुराड़ी ॿियनि जी ज़ाल बीमार आहे भला हाणे हेॾे मोह त खारो गोश्त जो आहे पंहिंजे खाइण जो घणो आहे भला किलो खनि छो न ॾेई छॾियां हिन खे अदा सिधो सो किलो खनि गोश्त जो खणी हिन खे फ़क़ीर खे अची फ़क़ीर ही अचे किलो गोश्त जो उठ जो अथई चयोमां वॾी महिरबानी पर हाणे हे त किलो त घणो आहे 2 किलो खनि घणो आहे पर मूंखे थोरो खपे आहे चयो मूं त घणो पियो आहे खाइण जो घणो आहे खारो गोश्त भरियो पियो आहे हल त भला जेतिरो वणे तेतिरो खप अदा ही वज़ीर जो अंदरि घिरी अचे त वाक़ई बि खारो हुन गोश्त भरियो पियो आहे वज़ीर अहिड़ो कमु कयो पंहिंजे हिसाब सां जेको हेॾे होॾे ॾिठईं कुराड़ी ॾिठईं हिन वरी वज़ीर अहिड़ो कमु कयो उन हथु ॿोड़ी वियो चई हाणे को निशान त घर ते कयां कंहिं ख़बर पए त घर कहिड़ो हो अदा हे गोश्त कुझु खयूं ऐं सिधो सो हुन ॿाहिरों दीवार ते हथु पंहिंजो हयूं वियो रत जो भरियल ऐं हीउ निकितो वज़ीर हलियो वियो सिधो सो बादशाह खे चई बादशाह सलाम त मां घर ॻोल्हे आयोमांइ चोर बि ॻोल्हे आयोमांइ चई हा हुजे हा अदा होॾो वज़ीर ऐं बादशाह तयारी कई त हीउ जो अचे वेठे त भणा कीअं गैर माण्हू जा पेर बीठा गिले ते सिधो सो अंदरि कुराड़ी खां पुछा की न केरु आयो चई फलाणो हिकिड़ो फ़क़ीर आयो सो उहो सदा हणे पियो त मुंहिंजी ज़ाल बीमार आहे सो मूंखे उठ खपे उठ जो गोश्त खपे सो मां कुझु गोश्त ॾेई छॾियोमांसि सो उहो वेंदो रहियो चई कुराड़ी चई मारे छॾी चई छो भाउ बसि चई हाणे जेको कुझु थियणो थी वियो हिन चयो त हाणे जेको हेॾो कमु करे वियो आहे त ज़रूरु को निशान करे वियो हूंदो हे ॿाहिरि निकिरे त बणा हथु लॻो पियो हेॾो सारो हिन अहिड़ो कमु कयो जेको बि गोश्त जो रतो हेॾां होॾां हुयो सो उहो सभी 8-10 दरवाज़नि ते हणी आयो हुन घरनि ते हे हणी पंहिंजे हिसाब सां पासो ॾेई वेही रहियो अदा वज़ीर बादशाह जो अचनि ॾिठनि त भणा हिते त 1-2 निशान आहे कोन हिते 8-9 ते साॻियो ई निशान लॻो पियो आहे हिन सोचियो त भणा बादशाह चयो वज़ीर खे थुक वञे वज़ीर हाणे हिन 8-9 ते निशान करे हाणे कहिड़े घर में घिरंदा जेके हिकिड़े घर में घिरंदा त माण्हू चवंदो त बादशाह हितो थियो आहे चोर पकिड़े कोन सघे असांजे घरनि में घिरंदो हुते थो सो इहो सही न कयो त तूं वज़ीर अदा वज़ीर खे थुकलान त कयूं बादशाह सिधो सो हलियो वियो पर बादशाह उते ई वज़ीर खे चयो त वज़ीर तोखां इहो चोर कोन लभंदो सो इहो चोर मूंखे ई पकिड़णो पवंदो हाणे मां पकिड़ींदुमि हाणे हीउ हुते कुंड में हिन जा ॿिन्ही जा गुप्ता ॿुधे पियो बादशाह ऐं वज़ीर जा अदा बादशाह ऐं वज़ीर पंहिंजे हिसाब सां इहे हवाला कयूं ऐं हीअ वेंदा रहिया अदा हिन सोचियो त हाणे बादशाह जेको पाण मुंहिंजी जाचा में निकिरे थो ज़रूरु हाणे का न का टला करणी पवंदी सो कमु हाणे चढ़ंदो अदा सॼो ॾींहुं पंहिंजे हिसाब सां रुलियो पिनियो घुमियो फिरियो हेॾां होॾां वरी राति आई त बादशाह पंहिंजे हिसाब सां तलवार खणी तरार खणी पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो अचे पियो हेॾां होॾां त माना किथे न किथे लभे हिन ॾिठो त बादशाह वञे थो पियो हीउ पासो ॾेई लिकी वेठो बादशाह अॻिते वधी वियो हिन वरी पोयों हिकिड़ो सिपाही मुंहं की मवाली हिकिड़ो ॾुबरो हुयो उनखे वञी वात ते हथु ॾेई उन खे मरल पासो ॾेई बूथ सूद ॿधी उनखे ऐं उन लटा कपिड़ा मतिलबु त पाण पाए ऐं मतिलबु त हाणे सिपाही थी वियो हिकिड़ो अदा बादशाह जो उतां उथी आयो त उते पंहिंजे हिसाब सां उन खट जे ॿाहिरां चौकीदार पहिरेदार बीहारे आयो हुजे अदा सिधो सो वियो उहो हाणे हिनखे त हुननि सिपाही ना लटा उते चवणु लॻो त बादशाह जेको आहे त उनखे मलुक बादशाह खे पकड़ियो आहे चोर खे सो हाणे चवे थो मूं हिकिड़े खां ॾाढो आहे सो 2-3 नौकर वज़ीर जेका बि आहिनि चौकीदार वठी आहे चई हाणे जई चई हा चई बाक़ी हिते हाणे कहिड़ो कमु आहे जॾहिं चोर पकड़िजी वियो होॾे हुन पकड़ियो आहे त बाक़ी तव्हां हिते कहिड़ो कमु आहे माल बादशाह खे हिमत करे माना चोर क़ैद करे विझो तव्हां वञो मां हिते आहियां पाण अकेलो अदा उहो टोटल जेका बि उते पहिरेदार हुया बादशाह जे खट जे ॿाहिरां टोटल हुन ॾे मोकिले बादशाह जे कढ अदा हीअ बादशाह जे कढ लॻा त हीअ पंहिंजे हिसाब सां पासो ॾे उहा सिर बि खयूं उहा लाइट बि पंहिंजे हिसाब सां खयूं हीअ पासो ॾे रवानो थियो हीअ सिधो थो वञी बादशाह वटि पुॻा बादशाह ॾे हाल वाल काॾे वियो चई बा तव्हां हेॾे काॾे आयो चई तूं जो घुरायो चई मां उठे लाइ घुराईंदोमांव छा चई तोखे इहो मलुक बादशाह जो लधो त तूं चोर करे ॻोल्हियो थो सही चई न बा मूंखे का ख़बर ई कोन्हे कान लभियो ई कोन्हे को बाक़ी तव्हां हेॾे आयो छो चई नौकर जो तूं मोकिलियो हिकिड़ो जमादार सिपाही जो मोकिलियो बादशाह जो त हञ बणा हीअ त वियो कमु पटे अदा बादशाह चयो त हाणे छा थियो जेको करिणो कारो मूं कराए छॾियो आहे सो हू त पंहिंजे हिसाब सां कमु पटे वेंदो अदा सिधो सो मोटी अचंदा ॾिठंदा बणा कारीअरा कख न सिर न उहा लाइट बादशाह जो हञ बणा हीअ त वियो कमु चढ़ी अदा बादशाह त उहा लाइट बि वई ऐं सिर बि वई हीअ पासो ॾेई के कुंड पासे खां सिधो सो अची मलुक बादशाह वटि पुॻो अची बादशाह खे चई बाबा हीअ सिर उहा ऐं हीअ लाइट कमु पटे आयो मां बादशाह ॾाढो ख़ुशि थियो बादशाह पंहिंजे हिसाब सां बादशाह खे ख़तु मोकिलियो बादशाह सलाम त हाणे ॾे हाल वाल चई बा तूं त हमरा ॾाढा न सो हाणे बहरहाल मुंहिंजी पूरी न पई हाणे बादशाह ते 2-टे ॾींहं जो थिया हेॾां होॾां गुज़रिया हे पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ुशि हुयो अदा बादशाह जेके मतिलबु मलुक बादशाह वटि बि हिकिड़ी धीउ हुजे
ऐं वरी जेको सूरज बादशाह हुजे उन वटि बि हिकिड़ी धीउ हुजे। अदा सूरज बादशाह पंहिंजे हिसाब सां बादशाह ॾे मोकिलियो न्यापो त असां अचूं था, अॼु सुभाणे तुंहिंजा महिमान आहियूं, सो असां अचूं था। अदा सूरज बादशाह पंहिंजे हिसाब सां बादशाह ॾे आयो। बादशाह पंहिंजे हिसाब सां अॻे हंधि पचा ख़िदमत लाइ इंतज़ार में हुजे। अदा जीअं पुॻो अचे हाली हवाले थिया, बादशाह खे चवणु लॻो बादशाह सलामत वॾो होशियारु आहे, कीअं चोरी करे वाह जी टलवड़ी में वॾो दिमाग़ ते बादशाह खे चवणु लॻो। बादशाह चई न बा मां किथे, चई बाबा की दीवार ते लिखियो पियो त मलुक बादशाह मां अची वियो आहियां चोरी करण लाइ। चई न बा मां उहो चोरी कोन कई, मुंहिंजो ॿियो हमराह आहे उन चोरी कई आहे। चई उहो त मूंखे ॾेखार साईं केरु आहे। अदा सिधो सो उन छोकिरे खे घुराईं, चई हीउ छोकिरो आहे ग़रीब छोकिरो, वॾो दिमाग़ अथसि, सो हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे। चई सॼो जेको बि तुंहिंजो घोड़े लाइ साईं हाथीअ लाइ ऐं जेको बि तुंहिंजी लाइट ऐं सिर खणी आयो हीउ खणी आयो। बादशाह हिन खे चयो त बणा हीउ छोकिरो सुहिणो शहज़ादो त हुयो न। बादशाह जो चवणु लॻो जेको सूरज बादशाह हुजे हीउ जेके एॾो पहलवान ऐं अकुलमंद आहे, सो बहरहाल हिन खे मां पंहिंजी धीउ शादी कराइणु थो चाहियां। सो मूंखे न्याणी जी औलाद आहे, पुट जी औलाद कोन्हे, सो हेॾो अकुलमंद जी मुंहिंजी न्याणी खे मिली वञे, अञा छा खपे। जेकॾहिं तूं नाराज़ न थिए त मां धीउ ॾियां पंहिंजी। अदा बादशाह चयो त भाउ मूंखे को एतिराज़ कोन्हे, छोकिरे खां पुछा की मूंखे बि को एतिराज़ न आहे, पाण रिश्तो हुजे थो त मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे। अजा ठका थी वई था, हुन छोकिरे जी शादी थी वई, सही कंजरियूं कुसनि पई, बकरियूं नचनि पियूं, ॾाढी धूम धाम सां साईं हुते शादी थी वई उन छोकिरे जी। अदा बादशाह वटि बि हिकिड़ी धीउ वेठी हुजे, उन वटि बि मलुक बादशाह वटि, मलुक बादशाह बि सोचियो त बड़ा हेॾो छोकिरो अकुलमंद आहे, जेकर मां ॿिए कंहिंखे छो ॾियां, हीअ बि मुंहिंजो मौत भरियल कमाए थो पियो, मुंहिंजो वज़ीर बि आहे सम्झी, मतिलबु बादशाह हुनजी बि शादी त कई अथई, हुन वटि बि वेंदो आहे, हुन वटि बि पंहिंजी बादशाही अथसि, हीअ ई बादशाही अथसि। सो बहरहाल हाणे छा कयां। अदा हिन बि चयो त बणाने पंहिंजे बहरहाल इन छोकिरे खे छोकिरी परणायां। अदा मलुक बादशाह बि हुनखे शादी कराए था, हुन चयो त भली था मां शादी करण लाइ तयारु आहियां। त हुन पंहिंजी घरवारी खां पुछा कई था, छोकिरी जी घरवारी बि मञी वई। अदा ॿिन्हिनि शहज़ादनि सां ही शादी करे उन बादशाही में ॿिन्हिनि बादशाही हलाइणु लॻो था, ॿिन्हिनि जो ॼाटो थी वियो। अदा वते पियो खाईंदो पीअंदो, कल्ह ॾिठा ॾाढो ख़ुशि लॻा वेठा, तो जहिड़ा मेला जुमन जा जहिड़ा जहान जा। सो दोस्तो इहा कहाणी वॾी मज़ेदार हुई, तव्हांखे हले पसंदि आई हले कोन, सो जे उमेद कयां थो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। सो दुआनि में यादि रखिजो, क़ुर्बान अली कलोड़ के अल्लाह निगहबान।